पाकिस्तान पारा न्यूक्लियर हथियारनि के खात्मे लाइ आलमी सतह ते कार्रवाई जो मुतालबो। गडियल क़ौमनि में नायब मुस्तक़िल नुमाइंदे उस्मान जदोन चयो आहे त नए उभरंदड़ टेक्नोलॉजीज़ जो जोहरी हथियारनि सां इंज़माम आलमी सलामती लाइ वधीक मुंजारा पैदा करे रहियो आहे। वॾा फ़ौजी ख़तरा, हल तलब तकरार, असराइती सिक्योरिटी सिस्टम जो न हुजण ऐं गडियल क़ौमनि जे चार्टर ते अमल न करण इहे अंसर आहिनि जेकी रियासतनि खे एटमी हथियारनि ॾांहुं वठी वञनि था। गैर जोहरी रियासतनि खे जोहरी हथियारनि जे इस्तेमाल या उन जे ख़तरनि खां तहफ़ुज़ ॾियण लाइ क़ानूनी मुआहिदो तयारु करणु इंतिहाई अहम आहे। नए चीफ जस्टिस की मुक़ररी लाइ पार्लियामेंट की खास कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास शाम 4 बजे पार्लियामेंट हाउस में थींदो। पीटीआई तरफ़ां इजलास में शिरकत न करण जो इम्कान। 12 रुकनी पार्लियामानी कमेटी अॼु नए चीफ जस्टिस के नाले ते गौर विचार कंदी। पार्लियामानी कमेटी सुप्रीम कोर्ट के 3 सीनियर जजनि मां कंहिं हिक जज की चीफ जस्टिस तौर मंजूरी ॾिनी। सेनेट जो इजलास अॼु टेपरी जो 4 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। 4 नुकाती एजेंडा जारी। सिंध तास मुआहिदे ते ॿीहर बहस लाइ ध्यान छिकायो नोटिस एजेंडा में शामिल। वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि अॼु तलब कयो वियो। इजलास में सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते गौर कयो वेंदो। 26वीं आइनी तरमीम खां पोइ जी सूरतहाल ते पिणु वीचारियो वेंदो। अमेरिका की सदारती चूंडनि लाइ टेक्सास समेत वधीक 70 रियासतनि में वक़्त खां अॻु वोटिंग शुरू। अक्सर पोलिंग स्टेशन ते वोटरनि जूं कतारूं लॻी वयूं। अमेरिका में आम चूंडूं 5 नवंबर ते थींदियूं। सदारती चूंडनि में रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक जी कैमला हैरिस विच में सख़्त मुक़ाबले जा इम्कान। ब्रिक्स जो 2 ॾींहनि वारो इजलास अॼु खां शुरू थींदो। मेंबर मुल्कनि समेत 32 मुल्कनि जा वफ़द शरीक थींदा। रूस जी नीम ख़ुदमुख्तियार इलाक़े तातारिस्तान जे शहर काज़िन में कोठायल इजलास जो उनवान आलमी सतह ते बराबर तरक्की ऐं सिक्योरिटी सघारी बणाइण आहे। इजलास में गडियल क़ौमनि जो सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस बि शिरकत कंदो। ब्रिक्स इजलास में ईरान सां स्ट्रेटेजिक भाईवारी जे अहम मुआहिदनि ते सयूं थींदियूं। सऊदी अरब जे स्टेटस खे बि वाज़िह कयो वेंदो। पीर बसर में ट्रक ऐं नस्ता में टक्कर, हिकु ॼणो फौत, 5 ज़ख़्मी। मेराण हाईवे ते हादसे में नूर सुलंगी फौत थी वियो। ॻोठ साहिब खान जललाणी वासी फौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।